बदीन में रिपोर्ट कर रहा है अल्ताफ मेमण। बदीन में लाड़ सुजाग तहरीक जगवाड़ सैयद ज़ैन शाह जगवाड़ में शाहनवाज चौक ते थरपारकर जे शहर मिठी में डॉक्टर अब्दुल करीम शेख के कत्ल में मुबैना ब्लैकमेलिंग खिलाफ सख्त एहतजाज किया वियो। एहतजाज में मुख्तलिफ सियासी समाजी और शहरी अगवान पिण शिरकत कई। हुकूमत का फौरी कार्रवाई से मुतालबो किया। और मौके खिताब कंदे सैयद ज़ैन शाह चयो तो मिठी में डॉक्टर अब्दुल करीम शेख सां पेश आयल वाक़ियो इंतहाई अफ़सोसनाक ऐं वॾो सान्यो आहे। कंहिं माण्हू खे ब्लैकमेल करे हिरासा करण ऐं खेसि ख़ुदकशी करण ते मजबूर करण हिकु संगीन जुर्म आहे। तंहिं करे ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ फौरी तौर ते क़ानूनी कार्रवाई कई वेंदी। हिन ख़बरदार कयो त जेकॾहिं जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे खेनि गिरफ़्तार न कयो वियो त लाड़ सुजाग तहरीक सख़्त एहतजाज जो दायरो वधाईंदी। शहरी इतिहाद जे अॻवान सज्जाद हुसैन ख्वाजा चयो त डॉक्टर अब्दुल करीम शेख सां इंसाफ़ थियणु घुरिजे ऐं मुलविस जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार करे कानून जे कटहरे में आंदो वञे। सोशल वर्कर एम सोमार मला चयो त कंहिंखे ब्लैकमेल करे हिरासा करण ऐं खेसि ख़ुदकशी ते मजबूर करण इंतिहाई क़ाबिल मुज़म्मत अमल आहे। इन में शामिल समूरी टोली ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई कई वञे।